ख़बर वासा शेयर कंदासीं। सियाहत ऐं सकाफ़त वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह सां सूफ़ी गुलकारा आबदा परवीन जी मुलाक़ात थी आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह मैडम आबदा परवीन जे गुलकारी वारे शोबे में संदसि ख़िदमतनि खे साराहियो आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह आबदा परवीन के सिंध इंस्टीट्यूट ऑफ म्यूज़िक एंड परफॉर्मेंस आर्ट जामशोरे जे दौरे जी दावत ॾिनी आहे। सिंध जे सकाफ़त खे गॾिजी हथी ॾियारण लाइ गुलकार आबदा परवीन पंहिंजे मुकमल सहकार जी ख़ातिरी कराई। ख़बर मौसम शेयर कयूं पिया। सियाहत ऐं सकाफ़त वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार शाह सां सूफ़ी गुलकारा आबदा परवीन जी मुलाक़ात थी आहे। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार शाह मैडम आबदा परवीन जी गुलकारी वारे शोबे में संदसि ख़िदमतुनि खे साराहियो आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह आबदा परवीन खे सिंध इंस्टीट्यूट ऑफ म्यूज़िक एंड परफॉर्मेंस आर्ट जामशोरे जे दौरे जी दावत ॾिनी आहे। सिंध जी सकाफ़त खे गॾिजी हथी ॾियारण लाइ गुलकार आबदा परवीन पंहिंजी मुकमल सहकार जी ख़ातिरी कराई आहे। मुलाक़ात बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। सियाहत ऐं सकाफ़त वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह सां सूफ़ी गुलकारा आबदा परवीन जी मुलाक़ात थी आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार शाह मैडम आबदा परवीन जी गुलकारी वारे शोबे में संदसि ख़िदमतनि खे साराहियो आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़िकार अली शाह आबदा परवीन के सिंध इंस्टीट्यूट ऑफ म्यूज़िक एंड परफॉर्मेंस आर्ट जामशोरे जी दौरे जी दावत ॾिनी आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। कराची खां चीफ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह जो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल। सियाहत ऐं सकाफ़त खाते वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह सां सूफ़ी गुलकारा आबदा परवीन मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह मैडम आबदा परवीन जी गुलकारी वारे शोबे में ख़िदमतुनि खे साराहियो वियो। आबदा परवीन पारां सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह खे वज़ारत संभालण ते मुबारकबाद पेश कई वई। मुलाक़ात में सिंध टैलेंट हंट प्रोग्राम समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह आबदा परवीन खे सिम्पा जामशोरे जे दौरे जी पिणु दावत ॾिनी। उन मौक़े ते सिंध जी सकाफ़त खे गॾिजी पज़ीराई ॾियण लाइ मैडम आबदा परवीन पारां मुकमल सहकार जी जो यकीन ॾियारियो वियो। सूफ़ी गुलकारा आबदा परवीन जो चवणु हो त सिंध हुकूमत जो सकाफ़त खातो हिन वक़्तु बहितरीन अंदाज़ में कमु करे रहियो आहे। सिंध जी सकाफ़त खे प्रोमोट करण लाइ हू सदाई हाज़ुर आहे। आबदा परवीन पूरी दुनिया में जेको आहे पाकिस्तान जी सुञाणप आहे। ज़ुल्फ़िकार अली शाह जो चवणो हो त आबदा परवीन असांजी महज़ब ऐं क़दीमी सकाफ़त जी सफ़ीर आहे। जी ठीकु आहे शबीर, रवां जी महिरबानी।